पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल दादन दुआ कजो त मां हिन कहे त मां आज़ाद न थियां जेकॾहिं मां हिन कहे त मां आज़ाद थियुसि न हिन सालार समेत तहां समूरनि जो मौत बणजंदुसि मौत। चल झूठा मुड़स बधो पियो आहे वो भी दुआ सलाम खां नथो वञे रेस रसन में बधो पियो आहे वो भी सालार खान जे कैद में तुझ तहूं कूकू जे माण्हू ॿुधंदा बि त वरनाईंदा कोन छो त ही सालार खान जो कैद आहे वो ये फड़कियूं छो थो वणे ये रड़ियूं कूकू त तुंहिंजूं फालतू आहिनि हरू भरू मथो थो वणे दादन हिकु ॾींहुं मां ज़रूरु आज़ाद थींदुसि ऐं उन ॾींहुं सालार समेत तहां समूरनि खे लिकण जी जाइ बि कोन ॾींदुसि। सर मतां किराए ते जाइ मिले जे न मिले त वञी ॿूड़नि में लिकंदासीं। खिलो जेतिरो वणेव खिलो जंहिं ॾींहुं ही मुंहिंजो हथ खुलियो त तव्हांजी वात में खिलण लाइ इहे ॾंद बि कोन ॾींदुसि ॾंद बि। रेस असां न कंहिंजा ग़ुलाम आहियूं न नौकर आहियूं असांजो जेको बि ख्यालु रखंदो आहे असां उन जा आहियूं। सरदार खान दादन कंहिंजो चमचो न आहे पंहिंजे मग़ज़ मां इहा हवा कढी छॾ त इहो मग़ज़ न फेराए छॾियां छो त दादन दुश्मननि जा दंगल नतारे रखंदो आहे। सुखा अॼु मूंखे ॾाढो अफ़सोस थियो आहे। वरी कंहिंजो अफ़सोस थियो अथई? मूंखे इहो अफ़सोस थियो आहे त मुंहिंजो भाउ ढोलण बि मूंसां सच नथो ॻाल्हाए। न तोता इहो तुंहिंजो वहम हूंदो अदा ढोलण तोसां कॾहिं बि कूड़ नथो ॻाल्हाए सघे। हा हुन मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। आख़िर ढोलण तोसां कॾहिं कूड़ ॻाल्हायो आहे? मूंखे बि त ॿुधा मूंखे बि त ख़बर पवे। सुखा जॾहिं मां हुन खां पुछियो न त तूं किथे आहीं त हुनजे लहजे मां मूंखे लॻो त हू कूड़ पियो ॻाल्हाए। मूं त महसूस कोन कयो। पर सुखा मूं महसूस कयो आहे छो त नंढपिण खां वठी ढोलण ऐं असां गॾु खेॾिया आहियूं ऐं बाबा खां पोइ ढोलण जी त ॼण परवरिश ई मूं कई आहे। पर ख़बर कीअं पई त ढोलण तोसां कूड़ ॻाल्हायो आहे? तूं ॾिसजांइ सुखा त ढोलण मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। मां रुगो हिकु दफ़ो मेहराब सां मिली अचां पोइ तोखे ॿुधाईंदुसि त ढोलण कूड़ ॻाल्हायो या न। मेहराब मूंसां कूड़ कॾहिं बि न ॻाल्हाईंदो। उहो त ठीकु आहे पर हाणे तूं सिधो थी वे त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे थी अचां। वाह दादन वाह लख शाबाश तव्हांखे तव्हां अॼु उहो कमु कयो आहे जेकॾहिं तव्हांखे जेतिरो बि दाद ॾिजे न उहो घटि आहे। अरे सर असां दादू काॾे कंदासीं दादन त असां सां गॾु आहे। अरे सर दादन जे हूंदे मुंहिंजे दोस्तनि खे दादा जी कहिड़ी ज़रूरत आहे? दादन असांजी जान आहे असांजी दिलि आहे असली दिलि में घर वञी वेठो आहे। हा दादन तूं मुंहिंजे रूह जो राणो आहे रूह जो राणो तोसां अहिड़ी त संगत थी आहे जो वञी थिया ख़ैर। ॿुध दादा न ॿुध सुल्तान छा थो चए तोते त लफ़्ज़नि जा गुल निशावर करे छॾिया अथई। रेस इहा संगत जी मूंसां चङाई आहे ऐं तव्हांजी इनायत आहे। इनायतूं अञा बि वधंदियूं वेंदियूं जीअं जीअं दुश्मन क़ाबू थींदा न तीअं तीअं इनायतूं बि वधंदियूं वेंदियूं। अरे सर फतेह दादन जो मुक़दर आहे छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लॻंदो आहे। दादन जेकॾहिं मूंसां तो जहिड़ा शींहं साण आहिनि न त पोइ सालार खान जे वार खे बि तओ न ईंदो छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। मेहराब कहिड़ा हाल अथई? अदा दादा तुंहिंजी दुआ आहे। मेहराब मां तोखे केतिरो प्यारो आहियां। अदा दादा मां त तोखे पंहिंजे वॾे भाउ मिसल सम्झंदो आहियां ऐं तूं मूंखे वॾे भाउ जीअं प्यारो आहीं। त पोइ
मूंसां हिकु ॻाल्हि सची कंदे? अदा दोदा ख़ैर त आहे? हा मेरा ॿियो सभु ख़ैरु आहे, पर मूंखे लॻे थो त ॻाल्हि में कुझु कारो आहे ऐं मूंखां का ॻाल्हि ॻुझी आहे, मूंखां ॻाल्हियूं लिकायूं वञनि। अदा दोदा कहिड़ी ॻाल्हि आहे? मेरा तूं मूंखे इहो ॿुधाए त 2-3 ॾींहंनि खां वठी तूं ढोलण सां गॾु आहीं, ऐं इहो बि ॿुधाए त मामिलो छा हुयो? पर अदा पर न हलंदी मेरा, ॻाल्हि कर सिधी। ख़बर त मूंखे किथां न किथां ज़रूरु पवंदी, पर तूं ॿुधाईंदे त भलो आहे। अदा असल में माना त मामिलो इहो ई आहे। रबू तोखे पाक जी अगवा तमामु महांगी पवंदी, छो त तो धड़को न, सामान न, दहशत जो नाम आहे, दहशत जो। संगत बुरी ख़बर आहे। रबू ख़ैर त आहे? ज़रूर न छोरी बाख जी बदुआ लगी हूंदी, तॾहिं त बुरी ख़बर पहुती आहे। ॼाई नाहे नानीअ मुहांड्रिया, अवल ख़बर त ॿुधऊं न। रबु ख़ैर कंदो। रबू ॿुधाए त थियो छा आहे? रे सलार खान रे सिंगार खान सां धोखो कयो आहे। रबू आख़िर थियो छा आहे? ॻाल्हि कहिड़ी आहे? रबू कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए न, ज़ाहिर कर ॻाल्हि खे। ही छा ज़ाहिर कर? ॻाल्हि ज़ाहिर आहे, ज़ालिम जी रस्सी खे रब सट ॾेई सोड़ो कयो हूंदो, ॿियो वरी छा? ख़ामोश, जेकरे तो संभवत न हुजे आ त ज़बान काकड़े खां ॿाहिरि कढाया। रबू छॾ हिन छोरीअ खे, तूं ॿुधा त आख़िर थियो छा आहे? रे सलार खान सिंगार खान खे धोखे सां क़ैद करायो आहे। हाणे हुन जा वाठा मुंहिंजी ग़ुलाम में आहिनि, पर हू नथा ॼाणनि त रबू कारी कैट आहे, जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। महिरबानी भाई। अजय चाहे तो आज उठाई दे। दादा हथियार छो खयो अथई? अॼु मां हिन रबूअ खे ज़िंदा कोन छॾींदुसि। अदा वरी छा थियो आहे? अञा बि मूंखां थो पुछी त छा थियो आहे? हा दा बंदूक तो खई आहे त तोखां ई पुछंदुसि न त थियो छा आहे, ॿिए खां त कोन पुछंदुसि। दोता कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? सुखा हिन पाक खे अगवा कयो आहे ऐं जीजा खे फोन ते धमकियूं बि ॾिनियूं अथई। पाक खे खंबे खणी वियो आहे, हिन महिल ताईं मूंसां बि ॻाल्हि कोन कई अथई। अदा मुंहिंजा बादू पंहिंजा हाल ॾिस, जेकॾहिं तोखे इन हाल में मां ॻाल्हि ॿुधायां ऐं ख़ुदा न ख़ास्ता तोखे कुझु थी पिया मुंहिंजा भाउ, पोइ मां त जीअर ई मरी वञा। ऐं हाणे जॾहिं मूंखे ख़बर पई आहे, हाणे बि त मुंहिंजे अंदर में बाहि थी भरे। हाणे छा थो चई? अदा जेकॾहिं तोखे ख़बर पई आहे न त मां तोसां गॾु आहियां। तूं मुंहिंजा भाउ जीअं बि चवंदे न मां तीअं कंदुसि, तूं रुगो हुकुम कर। अदा जेकॾहिं हाणे हक़ीक़त ज़ाहिर थी वई आहे न ऐं बाख बाबति तोखे बि ख़बर पइजी वई आहे त पोइ हाणे गरजी था न रबू जा थाक ॻोल्हियूं, किथे न किथे त हथु अची वेंदो न। त पोइ ठीकु आहे, देरि न कर, अच मूंसां गॾिजी हली ॾे रबू जा थाक था ॻोल्हियूं ऐं रबू जा सभु ख़्वाब चिकना चूर था कयूं। पोइ ते ॾिस चाहे त मां हिन रबू जो हशर कहिड़ो थो कयां, छो त दो दड़को न, तामान न, दहशत जो नाम आहे, दहशत जो। जिते दिल जी दौलत जाम हुजे, जिते इश्क करण सरेआम हुजे, हलिया त हलूं अहिड़े देस ते, हलिया त अबोड़े जीजा जो फोन, मतलब जीज बलाड़ी जो फोन, इन वॾेरनि मां त अड़िजी विया आहियूं। हे त असांखे सुख जो साह खणण ई कोन था ॼनि। ख़ैर फोन खणांसि थो ऐं ॾिसां थो साईं कमु कहिड़ो फाथो अथसि मूं में।
हलो जीजा दिना काथे आ जीजा मां यहाँ ॾिनो ॾेह जो असली किनो वतां त ॻोठ जे गिटनि में जाठा हणंदो दिना दोदे खे वञी चओ त खेसि मूं घुरायो आ अॼु जो अॼु अचे मूंसां मिली वञे हाज़ुर जीजा इज़त दोदे जे दर ते वञा ऐं तव्हांजो हुकुम पहुचाए थो अचांसि हा वञ देर न कर ॻाल्हि ॿुध जेकॾहिं इहा ॻाल्हि विसारी अथई त पोइ कुत्ता बछड़ाईंदीमांइ कुत्ता अबाड़े कुत्ता हौ 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 न न जीजा मां असली हाणे ई थो वञा तव्हां रुगो फोन बंदि कयो फोन हा मुंहिंजा भाउ मां तोखे इहो शैतानीअ वारो रूप कॾहिं बि न ॾेखारियां पर तो पाण इहे करण जे लाइ मूंखे मजबूर कयो बाख रबू वटि क़ैद आहे मां कीअं मञा जीजा तव्हांखे मञणो ई पवंदो छो त मां कूड़ो न आहियां दोदे खां अॻु में शेरल जो अंत लिखियलु आहे न त पोइ इहो नकुली दोस्तीअ वारो ड्रामो ई ख़तमु करे छॾियो पत्थर दिल 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 अदा दोदा न ख़ैर त आहे साकी छो थो भला कुत्ता कट पिया अथई छा न न अदा दोदा कुत्ता मुंहिंजे कॾहिं छो पवंदा कुतनि जो वरी मां कहिड़ो ॾोह कयो मता कुत्तनि जो खाधो खाई वियो हुजे ॾिना मता कुत्तनि जे पुछ में ॿिली वारी घंटी ॿधी हुजे हाय हाय ॾिनो छा करे कोई बि मूंखां नथो पुछे त ॾिना तोसां कहिड़ी वेदन आहे हर को पंहिंजी ॻाल्हि थो करे चङो भला ॿुधाए तोसां कहिड़ो वेल आहे मूंखे जीजा फोन करे तव्हांजे लाइ न्यापो ॾिनो आहे त दोदे खे वञी ॿुधाए त मूं वटां अची थी वञे ठीकु आहे तूं हाणे खिस हाओ खिसकस में त पड़ा वञ हाणे वञ निकिरण जी कर ढोलण तूं वापसि घर वञ मां जीजा वटां थी अचां पोइ ॿई गॾिजी हली बाग खे गोलियूं था जी अदा जेको हुकुम तव्हांजो संगार खान ॾे हवाल आई मज़ो अॼु तोखे मूंखे शर्म थो अचे शर्म असांजे वालिद खां इहा ग़लती थी कीअं ऐं अम्मा खां बि मूंखे शिकायत त हुन तो जहिड़े हैवान ऐं शैतान खे जनम कीअं ॾिनो शैतान शैतान संगार खान तुझी वॾी महिरबानी जो मूंखे तो शैतान चयो तुंहिंजी बि वॾी महिरबानी सालार ख़ान वॾी महिरबानी जो तूं पंहिंजे मकरू चहिरे तां मुनाफ़िकी वारो नक़ाब लाहे पंहिंजो मनूस चहिरो मुंहिंजे साम्हूं आंदो मुंहिंजा भाउ मां तोखे इहो शैतानीअ वारो रूप कॾहिं बि न ॾेखारियां पर तो पाण इहे करण जे लाइ मूंखे मजबूर कयो अॼु ख़बर पई मूंखे अॼु ख़बर पई त शैतान ऐं मुनाफ़िक़ ते के मजबूर हूंदा आहिनि ख़ामोश त इहा ज़बान न काकड़े मां छिके कढाए केर तो कंहिंजी काकड़े मां ज़बान कढे इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो सलार ख़ान वक़्तु बकवास पंहिंजी बंदि कर तोखे ख़बर न आहे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो दोदा पुट मूं ॾिने खे फोन कई त जीअं तोखे हिते घुरायां जी जीजा मां हाज़ुर आहियां हुकुम कयो दोदा तूं ज़ख़्मी हुई इन जे करे मां तोखे परेशान न कयो पर हाणे सही आहे तंहिंजे करे मां तोखे हिते घुरायो आहे जी जीजा हुकुम कयो दोदा तुंहिंजे भाउ ढोलण बाख खे अगवा कयो आहे जीजा मां मञा थो त ढोलण बाग खे अगवा कयो पर हाणे ढोलण वटि बाग कोन्हे हाणे रबू उतां बाग खे अगवा करे वियो आहे दोदा कूड़ न हण जीजा न अॻु मूं तव्हां सां कूड़ ॻाल्हायो
न अॼु कूड़ सघियल बाख रबू वटि क़ैद आहे। मां कीअं मञा? जीजा तव्हांखे मञणो ई पवंदो, छो त मां कूड़ो न आहियां। पर कहिड़ी ख़बर तूं भाउ खे बचाइण जे लाइ बाख जे अगवा जो इल्ज़ाम रबूअ मथां हणंदो हुजे। जीजा बस तोता बस। दादा न तो बि बची वियो। मूंखे कुझु ख़ासि ॻोठाणनि ॿुधायो आहे त वते थो ख़ानज़ादीअ सां मुलाक़ातूं कंदो। रैस जेकॾहिं दो बची वियो आहे त हीउ ॻोठु छॾे लॾे त कोन वेंदो न, वरी ॿीहर वारे में ईंदो। अॼु न त सुभाणे अहिड़ो त वारे में ईंदो, अहिड़ो त वारे में ईंदो जो हुनजो बचणु नामुमकिन थी वेंदो, नामुमकिन। हाणे सर जेकॾहिं दो ॿीहर वकड़ में आयो न त बची कोन सघंदो। असां अहिड़ो त धकंदासीं जो यादि कंदो यादि। हे हर भेरे तव्हां जूं जेके आहिनि न दिलि लुभाईंदड़ ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन ई पची पिया आहिनि। पर ख़बर नाहे छो हर दफ़े तव्हांजा धकियल दुश्मन बची था वञनि। मूंखे लॻे थो त तव्हां सही नमूने निशाने ते धकु ई कोन था हणो। असां त धकु कछे था हणो, पर अॻियां बि ॿिबूं आहिनि, ॿिबूं धकु पचाए था वञनि। धक कछे था हणूं। हिन महिल ताईं तव्हां दोदे जो कुझु कोन बिगाड़े सघिया आहियो त शेरल जहिड़े शींहं खे कीअं मारींदो? हा बसि साईं, मूंखे त यार तव्हांजी ॻाल्हि असुल सम्झ में ई कोन थी अचे। तव्हां ॿुधंदव बि ऐं सम्झी बि वेंदव त असां दोदे जे जीअरे ई कीअं था शेरल खे अॻिले जहान में पहुचायूं। ऐसा लॻे थो त शेरल जो मौत दोदे खां अॻु में लिखियल आहे। जेकॾहिं दोदे खां अॻु में शेरल जो अंत लिखियल आहे न त पोइ इहो नकुली दोस्तीअ वारो ड्रामो ई ख़तमु करे छॾियो ऐं शेरल खे हमेशह हमेशह जे लाइ पूरो करे छॾियो। ऐं हा, हुनजो लाश दोदे ॾांहुं मोकिले छॾियो, छो त दोदो शेरल जो लाश ॾिसी उते ई उते मरी वेंदो, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। ॾिसूं त जीजा ख़ानज़ादी दोदे खे छो घुरायो आहे। जीजा खे सॼो पेट में सूर मोंजो आहे, छो जो मूं कामोरी सां प्यार कयो आहे ऐं कामोरी मुंहिंजे रूह जी राणी बणिजी वई आहे। इहा ॻाल्हि जीजा खे कोन थी वणे। हा ढोलण, जीजा त कामोरीअ खे पंहिंजे बिगड़ियल पुट सां परणाइण जा सांभा कया आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी में इहे जीजा जा सांभा पूरा ई कोन थींदा। भाॼाई, मां अञा जहिड़ो आहियां, जहिड़ो, ऐं मुंहिंजी हयाती में कामोरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी कुंवार थींदी, ताकी जीजा अजायो थी वेठी वक़्तु विञाए। दोदा छा थियो? खेर त आहे न? हा दा, तूं ॿुधाए, जीजा तोखे छो घुरायो? ॿुधाए अदा, ॿुधाए आख़िर मसइलो छा आहे? अदा मसइलो इहो आहे त जीजा जे अखियुनि ते बि अहिड़ी पटी ॿधी वई आहे जो हुनखे पंहिंजे पुट वारिस खां सवाइ हिन सॼे ॻोठ में को शरीफ़ नज़र अचे ई कोन थो। अदा, पोइ हाणे छा थींदो? हुकुम कर त जीजा ऐं वारिस सां कयूं ॿ पाणी। न ढोलण, ईअं कोन थींदो। असां कॾहिं बि हाकिम ख़ान जे दर जा मंदा कोन थींदासीं। बाक़ी रही रब्बू जी ॻाल्हि, रब्बू खां बाग खे आज़ादु कराए असां हिते अची पाण वटि रहंदासीं। पर अदा, बाग हिते कीअं रहंदी? मूं ई त बाग खे खंभियो हो। बाग खे संभालण मुंहिंजो कमु आहे। बाक़ी हाणे जीजा खे बाग ओतिरे ताईं कोन ॾींदासीं जेतिरे ताईं हूअ कामोरी जी शादी तोसां नथी कराए। होॾां कामोरी, हेॾां बाग। दोदे खां अॻु में शेरल जो अंत लिखियल आहे न त पोइ इहो नकुली दोस्तीअ वारो ड्रामो ई ख़तमु करे छॾियो। तूं मरी वईं न, रब्बू पंहिंजो पाण मरी वेंदो, छो त रब्बू तोसां प्यार कंदो आहे। न तो दादा, मां तोखे बाहूं थो वठां, मुंहिंजी ज़ाल खे न मार, मूंखे भली मारे छॾ। खामोश। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।
पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। दे ख़बर कामोली धीअ इन ढोलण जो भूत तुंहिंजे दिमाग़ मां निकितो या अञा मौजूद अथई? जीजा अम्मा ढोलण सां मुंहिंजो प्यार आहे ऐं प्यार में को बि गेबात नाहे हूंदो। जेकॾहिं तुंहिंजे प्यार में कंहिं ग़ैबात जो चकर नाहे त पोइ ही तुंहिंजा खुलियल वार, अखियुनि जो सुरमो ग़ाइब, ही तुंहिंजा उजड़ियल हाल, ये ग़ैबात न आहिनि त पोइ छा आहिनि? जीजा अम्मा लॻे थो त तोखे कॾहिं कंहिंसां प्यार थियो ई कोन, छो त मालकन तोखे रेस हाकिम खान जहिड़े कुराड़े सां जो परणाए छॾियो त तोखे त ख़बर ई कोन पवंदी न त प्यार छा हूंदो आहे। ख़ामोश बदतमीज़ वात गाड़ी छोकरी, तू मुझे ऐं हाकिम खान जे सच्चे प्यार ते टटोलियूं थी करी, शर्म कोन थी अचे? तोखे कहिड़ी ख़बर आहे हाकिम खान भले ई कुराड़ो पर हुन जी दिल जवाननि वांगुरु धड़कंदी हुई। पर जीजा अम्मा तुंहिंजे दिल में त धड़को ई कोन्हे को, पोइ कीअं रेस हाकिम खान तो जहिड़ी मुर्ता औरत सां गुज़ारियो हूंदो? हरू भरू हिकु कारियर जी हिमायत जो झंडो खणी बीठी आहे। ख़ामोश बदज़बान, मुंहिंजो वारिस खान कारियर नाहे, हू त अमुन जो कबूतर बणिजी थो उॾरे जेको तव्हां खां हज़म नथो थिए। यादि रख कामोरी, या त तूं वारिस खान जी कुंवार बणबीअ, जे न हिन घर मां तुंहिंजो लाश निकिरंदो। दादा न वन संगार खान के जल्दी वाड़े में वठी अचो। चने सर बुरा तव्हां ॿिन्ही खे छा थी वियो आहे जो तव्हां हिनमहिल ताईं हिन ढोलू खे हथ न आहे करे सघिया? अरे असांखे त हिन ढोलू जी ख़बर ई कोन थी पई। अरे ज़मीन ॻिण के वियसि, अले आसमान खणी वियसि। हा रे सर, ॻोल्हे ॻोल्हे असांजे पेरनि में लिफ़ा पइजी वञनि पर ढोलण जो को नाव निशान नथो मिले। जेकॾहिं तव्हां अहिड़ी तरह ॻोल्हींदा त तव्हांखे पूरो साल लॻी वेंदो, पोइ तव्हांखे इहो ढोलू हथ ई कोन ईंदो। अरे असां बि छा कयूं, अॻिलो जे रस्ते ते मिलंदो त मुंहुं ॾींदासीं। तव्हां हुकुम कयो, घर में घिरी हुनखे खणी अचूं। न न, हिन रक़ जी का बि ज़रूरत न आहे। हूअं बि हिन ॻोठ वारियूं नज़रूं असांजे मथां आहिनि। जे अम्मा साईं खे ख़बर पई न त पोइ असांजे लाइ अलाए केतिरियूं मन घड़त कहाणियूं ठाहींदी। रेस तव्हां फ़िक्रु न कयो, असां इंतज़ार में आहियूं त ढोलण कंहिं न कंहिं रस्ते ते रुगो मुंहुं निर्वार करे। अहिड़ो था अॻु झलियूंसि जो वञी थियनि ख़ैर। हा रेस, असां ढोलण जी ताड़ में आहियूं, रुगो हिकु चकर असांखे मिली पवे। ठीकु आहे, मां तव्हां ॿिन्ही जो इंतज़ारु थो कयां ऐं मां ॾिसां थो त तव्हां कॾहिं हिन ढोलू खे मुंहिंजे महल जो क़ैदी बणायो। पोइ माण्हुनि जे मथां वॾी छिप केराईंदुसि। पोइ हिनखे ख़बर पवंदी त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾो फुड़ो, कड़के त कहर ई करे। संगार खान, संगार खान, इन्हनि कागज़नि ते सही कंदे या मौत जो मुंहुं ॾिसंदो? तूं केरु थींदो आहीं मूंखे मौत ॾियण वारो? तूं पाण चंद ॾींहंनि में मुंहिंजे हथां मौत जो मुंहुं ॾिसंदे, मुंहिंजे हथां। फिलहाल थोरी टेस्ट त वठ। तोखे सवलो न मारींदुसि, तोखे आस्ते आस्ते मारींदुसि। वरी बि चवां थो हिननि कागज़नि ते सही कर, न त बेमौत मारियो वेंदे। हरगिज़ न, न न, मां इहो तुंहिंजो नापा ख़्वाब कॾहिं बि पूरो थियण न ॾींदुसि, कॾहिं बि। मां पंहिंजा ख्वाब पाण पूरा कंदो आहियां ऐं ही ख्वाब बि ईअं ई पूरो थी वेंदो जो तूं हैरान रहिजी वेंदे। छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। सुखा, असां वञूं था बाग खे आज़ादु करे।
शाम ताईं इंशाल्लाह वापसि अची वेंदासीं। तूं अंदरां दरवाज़ो बंदि करे छॾिजांइ। हा दोदा तूं घबरा न, मां दोते जी ज़ाल आहियां, यानी कि तुंहिंजी ज़ाल आहियां। मां मर्द आहियां मर्द, तूं घबरा न। को बि बुरी नज़र वारो आयो न त ज़िंदा बची कोन वेंदो। हा सुखा, ईअं ई मर्द थी ॾेखार। अदा भाॼाई जा जलवा ॾिसी असांजो सिर फ़ख्र सां बुलंद थी वियो आहे। भाॼाई त सफ़ा बहादुर लॻी पई आहे। भाॼाई बि अॼु सफ़ा अदा दोदो लॻी पई आहे, सफ़ा अदा दोदो। अॼु त अदा दोदे वारा थी ॾेखजे। डोलण अच त हाणे हलूं, मंज़िल अञा परे आहे। देरि राति जो थी ॿुधायो, अच त हलूं। माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह। अॼु ईअं थो लॻे चंड ज़मीन ते लही अची मुंहिंजे अॻियां वेठो आहे। रबू, नेठि तूं मूंखे क़ैदी करे हमेशह लाइ पंहिंजो जीवन साथी बणाए छॾियई। बाख, जॾहिं मूं तोखे पहिरियों भेरो ॾिठो हो, दिलि में उमेद जागी पई, तब तूं मुंहिंजी कुंवार थी, मां तुंहिंजो घोट। वाह रब साईं वाह, अॼु त मुंहिंजूं उमेदूं पूरियूं करे छॾियई। रबू, तूं हाणे मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा बणिजी वियो आहे। माशाअल्लाह। छा थियो रबू? बाख, मां तुंहिंजे वजूद जी ख़ुशबू मां पंहिंजो प्यारु हासिलु करे थो। रबू, हिकु वाइदो कर। बाख, वाइदा न वठि, मुंहिंजो तुंहिंजे लाइ सिर बि हाज़िर आहे। छॾे त न वेंदे न? बाख, चरी केॾी आई, मुंहिंजो जीअण बि तोसां, मरण बि तोसां, प्यार जे सफ़र में घुमण बि तोसां। रबू, जॾहिं तूं मूंखे अगवा कयो, मूंखे ईअं लॻो हो त तूं मूंखे मारे छॾींदे। न बाख, ईअं न चओ। कंहिं पंहिंजी ज़िंदगी ख़तमु कई आहे, जिन ख़तमु कई उन ॼण त ख़ुदिकशी कई। ऐं जंहिंजो तो जहिड़ो हमसफ़र हुजे उहो ख़ुदिकशी कीअं कंदो? ख़बरदार, बबू मां तुंहिंजे ई ताड़ में हुअसि। हाणे मां तुंहिंजो ई घर बर्बाद कंदुसि। तोखे बि मारींदुसि त तुंहिंजी ज़ाल खे बि मारींदुसि। न दोदा न, तूं बाख खे न मारींदी, तूं मूंखे भली मार, भली मारे छॾ। बाक़, भला तूं ॿुधाए, तोखे मारियां या न? दोदा, तोखे ख़ुदा जो वास्तो आहे, मूंखे न मार, भले रबू खे मार। बाक़, मां तोखे ई मारींदुसि, छो त जॾहिं तूं मरी वईं न, रबू पंहिंजो पाण मरी वेंदो, छो त रबू तोसां प्यार कंदो आहे। न दोदा न, मां तोखे ॿाहूं थो वठां, मुंहिंजी ज़ाल खे न मार, मूंखे भली मारे छॾ। ख़ामोश! बाख, 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 तोखे छा थियो बाख? बाख न, बाख न, बाख न। छा थियो रबू? ख़ैर त आहे रबू? रबू, को ख़राब ख़्वाब ॾिठो अथई छा? हा दुरला, मूं ख़्वाब ॾिठो आहे त तूं ते बाख खे गोली हई आहे। तूं मुंहिंजे लाइ एतिरो परेशान छो आहीं? बाख, छो त मूं तोसां प्यार कयो आहे। मूं चयो न त न खण पंहिंजी गंदी ज़बान सां प्यार जो नालो, ना ही तूं मुंहिंजे प्यार जे क़ाबिल। रबू यार, ॿार त नाही रोई थो। रबू, होश करे यार, मुड़ुस थी करे अखियुनि में लुड़क थो लाणी। मुड़ुस थी यार, मुड़ुस थी। रबू, तूं त कहरी करट आहीं, जंहिं सॼे तरह खे टांडा ॾिना हुया। तूं रत जा ॻोढ़ा थो रोई, उहो बि हिन खसीस छोकिरीअ जे लाइ। न दुरल न, खसी छोकिरी न चओ, उहो मुंहिंजे दिलि जी राणी आहे। जेकॾहिं इहो ॿीहर लफ़्ज़ कढई त ज़बान काकड़े खां ॿाहिरि छिके करे थो सां। ए मुंहिंजा परवरदिगार, मूंखे हिन वहशन खां बचाए मुंहिंजा मालिक, न त मां बेमौत मरी वेंदसि, बेमौत मरी वेंदसि। पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल, पत्थर दिल।